ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे, लाइट रूप में ब्रह्मा बाबा खे यादि करो, बाप दादा के। खुद खे भी निराकार आत्मा लाइट जे शरीर जे अंदर अनुभव करो। बाप दादा के मन जी कोई ॻाल्हि ॿुधाइणी हुजे त ॿुधाए छॾो। ओम शांति। अज अव्यक्त बाप दादा जे महावाक्य जी 17/4/1969 जा महावाक्य ॿुधूं था। हिन में टॉपिक आहे आबू आध्यात्मिक संग्रहालय जो उद्घाटन। जो मथे जो म्यूजियम है न, हुन जे उद्घाटन जे समय बाप दादा जो महावाक्य उच्चारियूं आहिनि। सर्व स्नेही ॿारनि खे बाप जी नमस्ते। बाबा अॼु प्रश्न पुछनि था कि तव्हांजो स्नेह कैसा आहे। त कोई ॿारनि चयो बाप सां स्नेह आहे, कोई चयो सर्विस सां स्नेह आहे। त बाबा पुछे ॿियो बि कंहिंखां स्नेह आहे तव्हांजो। त बाबा चई हाणे बि हिकु ॻाल्हि रहियल आहे, बाप दादा सां स्नेह त आहे, लेकिन साथ साथ ॿियो कंहिंसां स्नेह रखणो, पुरुषार्थ सां। पुरुषार्थ सां भी ज्यादा स्नेह रखणो खपे। दैवी परिवार सां स्नेह त आहे, सर्विस सां स्नेह आहे, बाप दादा सां स्नेह आहे, इहो त आहे ही। लेकिन बाबा चवनि था वर्तमान समय पुरुषार्थ सां ज्यादा स्नेह रखणो। जेकी भी धारणाएं असांखे जीवन में धारण कंदा आहियूं, हुनजे लाइ जो पुरुषार्थ कंदा आहियूं न, उन सां ज्यादा स्नेह रखणो खपे। जो पुरुषार्थ स्नेही हूंदा आहिनि न, उन्हनि खे सभु स्नेह कंदा आहिनि, वो सभिनि जा स्नेही थींदा आहिनि। जेके जंहिं आत्मा के बाबा जी हर धारणा, हर श्रीमत के पालन करण लाइ जो आत्मा पुरुषार्थ कंदी आहे न, वो सभिनि खे प्रिय हूंदी आहे। पुरुषार्थ सां हर हिक जो केतिरो स्नेह आहे उहो त हर हिक खे चेक करणो आहे। हाणे असांखे अॼु छा चेक करणो आहे कि असांखे पुरुषार्थ सां केतिरो स्नेह आहे। भई बाबा अॼु जो चई उनखे मूंखे जीवन में लाइणो आहे, उनजे लाइ मां अॼु छा प्रयत्न कयो, केतिरी कोशिशूं कयूं, केतिरो सफलता प्राप्त कई, वो चेक करणो। बाप दादा सां भी स्नेह आहे, इन जे लाइ कि बाबा असांखे पुरुषार्थ कराईंदो। भई बाबा खे असां छो यादि कंदा आहियूं। बाबा अमृत वेलो उथी करे यादि था करूं, सॼो ॾींहुं यादि था करूं, शाम जो बाबा जी यज्ञ जी सेवा छो था करूं, छोजो बाबा असांखे ओड़ो ठाहींदो आहे। मन में ख़ास हूंदी आहे न, भई बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थींदा, बाबा खे यादि करो त दैवी गुणनि जी धारणा थींदी। कोई न कोई मतिलब आहे, तॾहिं त बाबा सां भी स्नेह आहे न। त बाबा चवनि था बाप दादा सां भी स्नेह छो आहे, छोजो मां तव्हांखे पुरुषार्थ कराईंदो आहियां, तव्हांखे पुरुषार्थ कराइण लाइक़ ठाहींदो। प्रारब्ध सां भी स्नेह तॾहिं हूंदो आहे जॾहिं पहिरियों पुरुषार्थ सां स्नेह हुजे। दैवी परिवार सां भी स्नेह तेसि ताईं वठी ऐं ॾेई सघंदा आहियूं जेसि ताईं पुरुषार्थ सां स्नेह हुजे। दैवी परिवार सां अगरि असांखे बाबा चए थो दैवी परिवार सां भी स्नेह वठी ऐं ॾेई त तेसि ताईं न सघंदा आहियूं जेसि ताईं पुरुषार्थ सां स्नेह न हुजे। असां सेंटर ते वञूं था, बाबा जे परिवार से संबंध में अचूं त कुछ सिखण लाइ मिले तो, कुछ प्राप्ति थिए थी न। पुरुषार्थ मतलब स्वयं खे असां परिवर्तन करे सघूं,
उनजे लाइ असां प्रयत्न कंदा आहियूं त हुननि सां मिलंदा आहियूं, हुननि जी सोचदा आहियूं मिलंदासीं, ॻाल्हाईंदासीं त कुझु न कुझु प्राप्ति थींदी, कुझु न कुझु असां बि सिखंदासीं। त बाबा ईअं था चवनि कि दैवी परिवार ऐं मूंसां बि स्नेह छो आहे, छो कि तव्हांखे पुरुषार्थ में अॻियां वधंदा आहियो। अगरि पुरुषार्थ सां स्नेह हुजे त उहे हिक ॿिए जा स्नेह जा पात्र ठही सघंदा आहिनि। अगरि असांखे पुरुषार्थ सां स्नेह आहे त असां हिक ॿिए जा बि स्नेह व्यवहार करे हलंदासीं। छो कि पुरुषार्थ में इहे बि त सेखारींदा आहिनि न कि स्नेह सां हलो। स्नेह जे कारण ई हिते इकट्ठा थिया आहियो न। लेकिन बाप दादा सां स्नेह में त आयो। बाबा अॼु असांखे छा था चवनि, हाणे असांखे नोट करणो आहे। बाबा चवनि था कि पुरुषार्थ सां बि स्नेह रखणो आहे, भई मूंखे ईअं ठहिणो ई आहे। छो त इहो ई पुरुषार्थ ही तव्हां ॿारनि खे सॼे कल्प जी प्रारब्ध ठाहींदे। इन ई पुरुषार्थ सां सॼे कल्प जी प्रारब्ध ठाहींदे। वैसे बाबा चईंदो 21 जन्म, लेकिन बाबा चए थो तव्हांखे पूरे कल्प इनजो फल मिलंदो। तो अंतिम जन्म भी जैसे असां बाबा सां न मिलियासीं त असां ॾिसी सघंदा आहियूं न, दुनिया जे हिसाब सां त असां सुठा ई हुयासीं न पहिरियों बि, हाणे त आहियो ई सी, लेकिन पहिरियों बि सुठा हुयासीं छो कि पिछले कल्प वरितो वरितो हुयो, उहो अञा ताईं हले पियो। त बाबा चए थो इहो ई पुरुषार्थ ई तव्हां ॿारनि खे सॼे कल्प जी प्रारब्ध ठाहींदा आहियो। इन पुरुषार्थ सां जेतिरो ॿारनि जो स्नेह आहे हुन खां ॾाढो वधीक बाप दादा जो ॿारनि सां स्नेह आहे। जेतिरो जो स्नेही आहे न ओतिरो उन्हनि खे स्नेह जो रिस्पॉन्स बाबा ॾींदा रहंदा। अव्यक्त रूप सां स्नेह खे वठंदा आहियो न। त हाणे बि असां ॾिसो साकार पूरो, अव्यक्त मिलन पूरो, अञा बि असां बाबा खे यादि कंदा आहियूं त उहो प्राप्ति त थींदी आहे न। मतलब अञा बि असांखे बाबा प्यार त ॾे थो न, स्नेह। अव्यक्त स्नेह जो पाठ केसि ताईं पढ़ियो आहे? वर्तमान समय जो पाठ इहो ई आहे न। अव्यक्त रूप सां स्नेह खे वठणो ऐं स्नेह सां सर्विस जो सबूत ॾियणु। पहिरियों त वरी बि अव्यक्त बाप दादा ईंदा हुया, हाणे त हेठि उन हिसाब सां न ईंदा आहिनि। तॾहिं बि बाबा चए थो कि अञा ताईं तव्हांखे स्नेह मिले थो, तव्हां वठो था, तॾहिं त सर्विस बि करो था न, सर्विस जो सबूत ॾियो था न मूंखे। त इहो थियो अव्यक्त स्नेह जो पाठ। अव्यक्त स्नेह जो पाठ केसि ताईं पक्को कयो अथव? हाणे छा रिज़ल्ट सम्झंदा आहियो? भई ॾिसो साकार पूरो, अव्यक्त पूरो थी वियो। हाणे बाबा असांजी रिज़ल्ट तो चेक करे कि ॿार अञा ताईं मुंहिंजो जेको अधूरो कमु आहे उहो करण में लॻल आहिनि या सम्झनि था बाबा त हली। त बाबा चए थो हाणे छा रिज़ल्ट सम्झंदा आहियो? अधु ताईं पहुचा आहियो? मेजॉरिटी जी रिज़ल्ट बाबा ॾिसंदो आहे। त बाबा मेजॉरिटी जी रिज़ल्ट बाबा चेक कंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां रिज़ल्ट चेक करी त कंहिं चयो बाबा असांजी 25% आहे, केतिरी चयो। त बाबा चई मेजॉरिटी 25 सम्झंदा आहिनि बाबा रिज़ल्ट, मतलब 25% उहो हुन समय 1969 जी, हाणे त ज्यादा थी हूंदी न। रिज़ल्ट कंहिंमें था चेक करनि बाबा? कि अञा ताईं कहिड़ो ॿार मुंहिंजी मत ते हले थो। छोकी बाबा हाणे न आहे, तॾहिं बि कई बार अकेला थी वेंदा आहिनि। हाणे त बाबा ईंदो ई न आहे, हाणे छा पंहिंजी मस्ती। लेकिन बाबा चई कई ॿार आहिनि जो अञा ताईं सम्झी करे पक्को पंहिंजो पुरुषार्थ करनि था, हुन रीति बाबा जी यज्ञ जी सेवा करनि था, मुरली पढ़नि था, सर्विस करनि था। त हुन हिसाब सां बाबा असांखे चेक पियो करे कि केरु ॿार अञा ताईं हुन अनुसार पुरुषार्थ था करनि, बाबा जी यज्ञ में सेवा था करनि। त बाबा चई उन समय हुई 25%, 25%।
रिज़ल्ट छो, इन जो कारण छा आहे? 25 अव्यक्त स्नेह आहिनि त बाक़ी स्नेह ई न आहे। मेजोरिटी जी अगर 25 रिज़ल्ट रही त भविष्य समय अचण वारो उन्हनि में पास मार्क्स केतिरी थींदी? त हाणे अव्यक्त स्नेह ई मुख्य आहे। साकार जो त स्नेह असां अनुभव न कयो। अगर असां हाणे भी कोई ॿार पक्को हूंदो आहे त हुनखे उहो स्नेह अनुभव थींदो आहे, पर त बि साकार मिलन असां न कयो, असां बाप दादा अव्यक्त मिलन कयो। ऐं कई अहिड़ा ॿार जेका हाणे पैदा थिया आहिनि बाबा जा, त हुननि त अव्यक्त मिलन बि न कयो न, त हुननि जी बुद्धि केॾी सुठी हूंदी न, जे साकार न अव्यक्त न हाणे बि बाबा खे पहचानी करे बाबा जी मत ते हलनि था, त उन्हनि बुद्धि सां केॾो अनुभव कयो हूंदो। त बाबा चए थो कि अव्यक्त स्नेह त हाणे मुख्य हुजणो खपे न। जे ॿार खे अव्यक्ति बाप दादा जो अनुभव थियो त उहो केतिरो अॻियां वञी सघंदो आहे न। अव्यक्त स्नेह ही याद जी यात्रा खे बल ॾींदी आहे। जेतिरो जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं ऐं लाइफ जे शरीर में अनुभव कंदासीं न, असांखे बाप दादा जो स्नेह ज़रूर अनुभव थींदो। ऐं इहो ई स्नेह असांखे बाबा जी याद में पुरुषार्थ में अॻियां वधाईंदो। अव्यक्त स्नेह ही अव्यक्त स्थिति ठाहिण जी मदद भी कंदो आहे। त हाणे रिज़ल्ट वधणी खपे। अगर असांजी हाणे रिज़ल्ट घटि आहे, असांखे उहो अनुभव नथो थिए, त हुनजो कारण सोचणो खपे। त बाबा चई समय अनुसार हाणे असांजी रिज़ल्ट 75% हुजणी खपे। इन जे लाइ छा करणो पवंदो? त कंहिं चई अंतर्मुखता धारण करणी पवंदी। त बाबा चई इहे त सदैव चईंदा आहियो अंतर्मुख थियणो आहे, लेकिन थी छो न पाए? अंतर्मुखता अर्थात असां कंहिंसां बि ॻाल्हायूं, कुछ भी कम करूं, त पहिरियों अंदर बाबा अचो हिन सां ॻाल्हाइणो आहे, बाबा मन ई मन में बाबा संकल्प करणो, बाबा हलो इहो कम था करूं, बाबा इहो कम इन सां था ॻाल्हायूं, बाबा फोन आयो आहे, बाबा ईअं था करूं। इहो मन ई मन में अंदर बि बाबा सां ॻाल्हाईंदा रहूं ऐं ॿाहिरां बि संबंध में अचूं। हिनखे चइबो अंतर्मुखी थी करे पोइ ॿाहिर्मुखता में अचूं। ऐं कोई न शुरू असां अंतर्मुखता बाबा सां गॾु हूंदासीं न, बाबा खे यादि करे फोन ते माण्हुनि सां ॻाल्हाईंदा रहियूं, मन में संकल्प बि त करणो त असांखे कहिड़ी ग़लती थिए थी न, असांखे हुन समय असांखे तुरंत टच थींदो। असां बाबा मूंखां हीअ ग़लती थी, मां नथी ईअं चयो, सॉरी, हुते जो हुते ॻाल्हि ख़तम बि थी वेंदी। त बाप दादा चई कि अंतर्मुखता त हुजणी खपे, लेकिन हूंदी थींदी छो न, हुनजो कारण ढूंढो आहे। बाप दादा सां सर्विस सां स्नेह त आहे, लेकिन पुरुषार्थ सां स्नेह घटि आहे। बस मुरली ॿुधी वरिती, हा थोरो बहुत क्लास करे वरिती, थोरो बहुत सेवा करे छॾी, बस। लेकिन रोज असांखे राति जो इहो चेक करणो आहे कि अॼु मूं में छा परिवर्तन आयो, अॼु मुंहिंजी आत्मा में जेको मनो अॼु राति का चेक करो, कल मूं में जो कमी हुई अॼु वो खत्म थी न थी, केतिरी % घटि थी, इहो थींदो पुरुषार्थ करणु। त इहो बाबा असां चाहींदो आहे। बाबा चए थो हिन सां स्नेह घटि आहे ॿारनि जो। रोज़ राति जो जीअं माण्हू पंहिंजो बिज़नेसमैन पंहिंजो पैसा ॾिसंदा आहिनि न, केतिरी कमाई थी, केतिरो घाटो थी, त अॼु सम्झो अॼु खां चेक करो, अॼु मुंहिंजे सॼे ॾींहं में छा मूंखां ग़लती थी, त उहा कल मूंखां न थियणी खपे, पोइ कल राति जो वरी चेक करो। इन रीति न पंहिंजी कमियुनि खे कढंदा इनखे चइबो पुरुषार्थ। त बाबा चए थो पुरुषार्थ स्नेह घटि आहे, हिन जो बि कारण इहो ॾेखारण में ॾींदो आहे कि ॾाढा करे न परिस्थितियुनि खे ॾिसी करे परेशान थी वेंदा आहिनि। ॻाल्हि ई अहिड़ी हुई त क्रोध अची वियो, ॻाल्हि ई अहिड़ी हुई कि मुख मां अहिड़ा शब्द निकिरी विया, ॻाल्हि ई अहिड़ी हुई कि परेशान थी वियासीं, बाबा खे यादि न करे सघियासीं, कि बाबा खे भुलिजी वियासीं, ॻाल्हि ई अहिड़ी हुई न त मुरली बि न ॿुधी,
ॻाल्हि अहिड़ी हुई, राति जो ईअं थियो त अमृत वेलो मुस थी वियो। ॻाल्हि अहिड़ी थी कि के न के बाबा जी पोइ धारणा खे माण्हू ॿारनि खां लूज़ थी वेंदी आहे, पोइ मतिलबु ॻाल्हि वॾी थी वई न। बाबा चए थो ईअं छो थींदो, छो परिस्थितियुनि खे ॾिसी परेशान थींदा आहिनि। जॾहिं बि कोई परिस्थिति अचे न, कोई बि ॻाल्हि अचे, चाहे व्यक्ति द्वारा या प्रकृति द्वारा या कंहिं माया द्वारा, त तुरंत यादि करो बाबा मूंखे हिन लाइ छा ॿुधायो अथई। सम्झो कोई असांखे उल्टो सुठो थो चए, असांजे मन में बि वीचार अचनि था मूंखे, हुन समय असांखे यादि करणो आहे, अच्छा इहे मूंखे उल्टो सुठो चए, बाबा हिन लाइ मूंखे छा श्रीमत ॾिनी। ठीक है, तो चुप रहना, ॿियो मन में हिन जे लाइ सुठो सोचणो आहे कि शांत थी वञे, ॿियो कुझु बि न, त बाबा खे यादि कंदा रहो बस। त बाबा चए थो परिस्थितियुनि खे ॾिसी घबरायो न, परेशान न थियो, परिस्थितियुनि जो आधार वठी करे पोइ स्वस्थिति ठाहींदे। परिस्थिति अहिड़ी हुई, साम्हूं वारो मूंखे उल्टो सुठो चए पोइ, उल्टो सुठो करे पोइ, त पोइ मुंहिंजी स्थिति पाण ॿार उन अनुसार पंहिंजी स्थिति ठाहींदा, पोइ उन समय हलचल में अची करे उन परिस्थिति जे हिसाब सां कमु करणु लॻी वेंदा। पर बाबा छा चए थी हिन परिस्थिति में कमु करणु कीअं करणो खपे, उहो यादि अचणो खपे। जेके समय ते बाबा जी श्रीमत यादि अचे न, उहो तीव्र पुरुषार्थ थींदो। त बाबा चए थो स्थिति सां परिस्थिति खे बदलदा न आहिनि ॿार, असांजी स्थिति सां परिस्थिति बदिली वञे। साम्हूं वारो चिल्लाए थो, साम्हूं वारी परिस्थिति एॾी बेकार करे रखी थी, लेकिन मां शांत रहां, मुंहिंजी शांति जी स्थिति सां उहो बि शांत थी वञे। एतिरी शक्ति असांखे धारण करणी, हिनखे हिनजो पुरुषार्थ करणो। त बाबा चई ईअं ॿार ईअं न कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कि जॾहिं परिस्थिति खे बदलंदासीं तॾहिं पोइ स्वस्थिति ठहींदी, लेकिन थियणो छा खपे, हुजणो छा खपे, स्वस्थिति जी पावर एतिरी ज्यादा हुजणी खपे कि परिस्थिति बि बदिली वञे। वो परिस्थिति आहे असांजी स्वस्थिति आहे। परिस्थिति जे अचण सां कमज़ोर थी वेंदा आहिनि आत्मा ई। स्वस्थिति में अगरि टिकल रहंदासीं न त शक्ति ईंदी असांजी आत्मा में, छो बाबा जी ब्लेसिंग मिलंदी आहे न। अगरि असां कहिड़े बि समय असांखे ॻाल्हि यादि अचे कि बाबा हिन लाइ ईअं चए थी, ऐं हुन ॻाल्हि खे मां अपनाए करे हुन समय मां बीठी आहियां यादि करे हुन स्थिति में, त बाबा जी ब्लेसिंग मिलंदी आहे कि मुंहिंजो ॿार मुंहिंजो कयो थो वञे, त ॿियो आत्मा में शक्ति ईंदी आहे। बाबा चईंदा आहिनि न, तव्हांखे कोई मारे बि त बि सहन करो, मन सां बि चुप, मुख सां बि चुप, हीअं न ॿाहिरां चुप आहियो अंदर ई अंदर रोयो था। अगरि असांखे अहिड़ी सिचुएशन आई असां मन मुख सां चुप रहियासीं ऐं बाबा खे यादि कईसीं, त ॿियो असांजी आत्मा में सहन शक्ति वधंदी आहे, शक्ति वधंदी, बाबा जी ब्लेसिंग मिलंदी आहे। पोइ उन्हनि जी मार उल्टा सुल्टा शब्द कुझु लॻंदा ई न। त बाबा चए थो स्वस्थिति में टिकंदव न परिस्थिति जे अॻियां, त तव्हांजी आत्मा में शक्ति वधंदी आहे। त परिस्थिति में अची करे ठहरी न वञो, स्वस्थिति जी एतिरी शक्ति हुजे स्वस्थिति में, जो कोई भी परिस्थिति खे असां परिवर्तन करे सघूं। स्वस्थिति कमज़ोर हुजण जे कारण काथे काथे परिस्थिति प्रबल थी वेंदी आहे। पोइ चईंदा आहियूं छा करूं, ॻाल्हि अहिड़ी हुई त मुख मां निकिरी वियो, पोइ पश्चाताप कंदा आहियूं, पोइ बाबा खे चईंदा आहियूं, पोइ चईंदा आहिनि असांखां त नथो थिए। इहो ई त पुरुषार्थ करणो। मेजोरिटी ॿार इहे ई चईंदा रहंदा आहिनि कि बाबा हिन ॻाल्हि खे ठीकु करो त असां ठीकु थी वेंदासीं, बाबा हिन ॻाल्हि जी रुकावट आहे न, हिन करे मां इहे करे नथी सघां, बाबा मुंहिंजी इच्छा आहे तव्हां चओ था, लेकिन मां छा करां, मां नथी करे सघां, इहा ॻाल्हि ठीकु करे छॾियो पोइ मां कंदमि। त बाबा चवनि था अहिड़ा कोई वीरला ॿार आहिनि जो पंहिंजी हिमत ॾेखारींदा आहिनि, न बाबा तव्हां चयो था न मां ज़रूर कंदमि। त अहिड़ा ॿार वीरला निकिरंदा आहिनि जो पंहिंजे हिमत सां हिमत ॾेखारींदा आहिनि कि हिन परिस्थिति खे त पार करे ई ॾेखारींदासीं।
अर्जी विझंदा आहिनि, ये बि ठीक करे छॾो बाबा, ये बि ठीक करे छॾो, लेकिन अर्जी सां गॾु गॾु जो बाबा जी शिक्षा मिलंदी आहे न, उनखे ॿार ध्यान न रखंदा आहिनि। त उनखे ध्यानु रखणो खपे, उनखे पंहिंजे स्वरूप में लाहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि सभिनि जी अर्जियुनि जी फाइल मूं वटि ॾाढी पई आहे। जीअं धर्मराज जो चोपड़ा हूंदा आहिनि न, हूअं ई वर्तमान समय बाप दादा वटि ॿारनि जी अर्जियूं ॾाढी आहिनि। जो बि असां बाबा खे चवंदा आहिनि न, बाबा ईअं ठीकु करो, ईअं ठीकु करो, ईअं त हर हिक जो फाइल आहे। मुख्य ॻाल्हि त ॿुधायो कि पुरुषार्थ सां स्नेह रखणो। अॼु असांखे बाबा मुख्य न मुरली में ॿुधाइनि था, महावाक्य में, कि असांखे पुरुषार्थ सां स्नेह रखणो। रोज़ सुबुह जो मुरली ॿुधायो न, या तो सॼी मुरली में या जो लास्ट धारणा में अगरि तव्हांखे कोई पॉइंट सुठो लॻे थो, धारणा, वरदान, स्लोगन, कोई न कोई ॻाल्हि खे पकड़ो। ऐं अॼु मूंखे इहे पंहिंजे जीवन में अगरि धारणा न आहे या थोरी थोरी न आहे, पक्की करणी आहे, त सॼो ॾींहुं हुनजे मन में उहो यादि रखो कि बाबा खे यादि करे ऐं उन धारणा खे पको कंदा रहो कि मुंहिंजी धारणा पक्की थी थींदी वञे, ये धारणा मुंहिंजे स्वरूप में थी ईंदी वञे। त बाबा चवंदा आहिनि पंहिंजे खे तव्हां छा चवंदा आहियो, त कंहिंखे पुरुषार्थी। तव्हां पुरुषार्थी आहियो, पोइ पुरुषार्थ खे ॼाणंदा न आहियो, पंहिंजी फाइल खे ॼाणंदा आहियो, तव्हांजो पुरुषार्थ छा आहे उनजो पतो अथव। बाबा सां प्रश्न था पुछनि, साकार रूप में फाइनल स्थिति तव्हां ॾिठी न, भले असां न बि ॾिठी, लेकिन बाबा जा कदम त पढ़िया आहिनि न, जेका 10 ऐं 18 कदम आहिनि न बाबा जा, जनवरी जे समय असां पढ़ंदा आहियूं, असांखे बार बार पढ़णो खपे, रोज मतलब ॾींहंनि में, ताकि वो रिवाइज थिए कि बाबा जी स्थिति छा हुई, ब्रह्मा बाबा जी स्टेज छा हुई, और इस स्टेज असांखे पंहिंजे जीवन में लाए हैं। सिर्फ जनवरी जे मास में न पढ़णी आहे, हर महीने हर हफ़्ते जेतिरो थी सके हुनखे रिवाइज कंदा रहो ऐं असां खुद खे चेक कंदा रहो कि साकार बाबा जी फाइनल स्थिति जो हुई उहा मूं में केतिरी आई आहे। तो साकार रूप में कर्म करे करे दिखायूं त हुन सां हुनजी फाइनल स्टेज जो पतो आहे। फाइनल स्टेज जे प्रमाण हाणे तव्हां में जो कमी आहे न, असांखे जो कमी लॻे थी, भई बाबा में त इहो हुयो लेकिन मूं में आहे, न आहे त मूंखे इहे धारण करणो। पोइ हिकु ॾींहुं चार्ज चेक करो, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, धीरे धीरे उहो कमी ख़तम थींदी वेंदी। हुन कमी खे शीघ्र कढणो आहे। ये हुजे पुरुषार्थ सां प्यार थियणु, धीरे न करणो। साकार जो मुख्य गुण छा हुयो, उहा कोई बि ॻाल्हि पुठियां न रखंदो हुयो। मतलब ब्रह्मा बाबा नंबर 1 छो थियो, छोजी हाणे बाबा चए थी त हाणे ई करणो आहे, हाणे ई करणो आहे। जीअं उहो हुयो कि हाणे ई करणो आहे, उहा असांखे बि हाणे ई करणो आहे। अॼु बाबा जो धारणा जे लाइ चई कि मूंखे पुरुषार्थ सां स्नेह रखणो आहे। हा, मूंखे अॼु खां ई, हाणे खां ई पुरुषार्थ सां स्नेह रखणो। ईअं न कल्ह कंदासीं, परीहं कंदासीं। कई ॿार त छा सोचदा आहिनि कि अंत में मधुबन में या जो साल भर में जॾहिं बि मधुबन में वेंदा आहिनि न 10-15 ॾींहं, तॾहिं उहा 10-15 ॾींहं उते पुरुषार्थ करे वठंदासीं। मधुबन में वञी करे पिछाड़ी में प्रैक्टिस करे वठंदासीं। श्री बाबा चवंदा आहिनि अंत समय सभु मधुबन में ईंदा, जेका बि ॿार पक्का आहिनि उहा अंत समय में मधुबन पहुची वेंदा। त कई ॿार सोचदा आहिनि कि मधुबन में वञी करे पिछाड़ी में प्रैक्टिस कंदासीं, अहिड़ा इंतजार ॾाढा कंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि इंतजार खे भुलिजी वेंदा आहिनि। इंतजार न करो, मधुबन में वेंदासीं, पोइ कंदासीं, जॾहिं फ्री टाइम मिलंदो, जॾहिं ॿारनि खां छुट्टी मिलंदी, ॿार वॾा थी वेंदा, पोइ कंदासीं। न, हाणे करणो। अगरि असां टाइम ॾिसूं न त ॾाढो निकिरी सघंदो आहे। अगरि असां रोज़ सुबुह जो बाबा खे चऊं न, बाबा असांजे घर में इहे कमु करणो आहे,
बाबा हिन पढ़ाई भी करणी, हे भी करणो आहे, त बाबा सभु कुछ तव्हांजो मैनेज कराइण में मदद जरूर कंदो। तव्हां केतिरो टाइम तव्हांखे फ्री मिली वेंदो। ख़ासि करे कोई भी धारणा करणी हूंदी न, त तव्हां अमृत वेले ऐं निमाशाम जो योग कंदा आहियो न, हुन समय हुन पॉइंट खे बुद्धि में रखी करे बाबा खे यादि कंदा करो और संकल्प कंदा करो, बाबा जी ये श्रेष्ठ मत मुंहिंजे स्वरूप में भी अचे। बाबा को सिर में वठंदा करो कि बाबा मूंखे इतनी शक्ति तो ॾे कि ये बाबा जी जो मत आहे मुंहिंजे जीवन में धारण थींदी थी वञे, त ईअं ई कंदासीं न जल्दी थी वेंदी। बाबा चए थो इंतजार न कंदा, इंतजार कंदा आहिनि कि कॾहिं मधुबन मिली वेंदासीं, कॾहिं फ्री टाइम मिलंदो। ॻाल्हियुनि जो इंतजार ॾाढा कंदा, इंतजार खे कॾहिं इंतजाम में लॻणो खपे, तॾहिं वञी असांजी 75% रिज़ल्ट ईंदी। जो बाबा चई न अविकसित जी रिज़ल्ट, वर्तमान समय में मेजॉरिटी जी पुरुषार्थ जी रिज़ल्ट 75% खां घटि न हुजणी खपे। 75% असांखे बाबा जी श्रीमत अनुसार हलणो खपे जीवन में, वो धारणा पक्की थी वञणी खपे। अञा कारण भी ॿुधाइनि था, कोई समय जो इंतजार था करनि, कोई सोचनि था समस्याउनि जो, संबंधनि जो, पंहिंजे शरीर जो कि कॾहिं मुंहिंजी समस्याएं खत्म थींदी, कॾहिं मुंहिंजो संबंधी विघ्न विझण खत्म कंदा, कॾहिं मुंहिंजो शरीर साथ ॾींदो त मां बाबा जी इहा धारणा खे पक्को करे सघां। कईं जो पोइ शरीर भी साथ न ॾींदो आहे त पोइ हुनजे कारण बि रहिजी वेंदा आहिनि। बाबा चवनि था लेकिन जीअं आहे जो बि साम्हूं आहे उन ई हालतनि में हिन ई शरीर में रही करे असांखे बाबा जी हर श्रीमत खे धारण करणो ई आहे। हाणे जहिड़ो समय आहे, जाते बि आहियो, चाहे सेंटर्स ते आहियो, चाहे गृहस्थी में आहियो, चाहे ॿाहिरि माण्हू जॉब बि कंदा आहिनि, हुते हुननि जी बि प्रॉब्लम हूंदी आहे। बाबा चए थो कारण जो बि आहे, कारण न ॿुधायो। हाणे बाबा चए थी न त बाबा मदद करण लाइ रेडी रहंदो। जीअं आहियो, जाते बि आहियो, उन ई हालत में, इन ई शरीर में मूंखे हाणे संपूर्ण ठहिणो ई आहे। इहो लक्ष्य रखणो आहे असांखे। कल्ह बि न, 1 घंटो पोइ बि न, हाणे बाबा भी असांजे हिन संकल्प खे ॾिसी करे बाबा भी मदद कंदो, बाबा जी भी ब्लेसिंग मिलंदी आहे। हाणे कुछ आधार हुजण जे कारण अधीन ठही विया आहिनि, ॻाल्हियुनि जे अधीन ठही वेंदा आहिनि। हर हिकु पंहिंजी कहानी अमृत वेले ॿुधाईंदो रहंदो आहे बाबा खे। कोई चईंदो बाबा शरीर जो रोग आहे न त असां एतिरो पुरुषार्थ नथा करे सघूं। कोई चईंदो बाबा बंधन, लेकिन ये त हिकु बंधन हटंदो त ॿियो अची वेंदो। कॾहिं तन जो बंधन, कॾहिं मन जो ईंदो, कॾहिं धन जो ईंदो, कॾहिं संबंधन जो ईंदो, पोइ छा कंदो? कई चईंदा आहिनि बाबा ये असां त गृहस्थ ई आहियूं न, लेकिन सेंटर्स वारी दीदियुनि जो पोइ ॿियो बंधन हूंदा आहिनि, उन्हनि जा पोइ सोने जी जंजीरनि जा बंधन हूंदा आहिनि। त हर हिकु कोई न कोई पंहिंजी कहानी ॿुधाईंदो रहंदो। त बाबा चए थो कि ये खुद न हटदा, जेका बंधननि जा कारण असां ॿुधाईंदा आहियूं न, कोई बि बाबा जी श्रीमत खे धारण नथा करे सघूं, जो बि असां कारण ॿुधायूं था, बाबा चवनि था ये खुद न हटदा, पंहिंजी शक्ति सां हटाइणो पवंदो। असांखे सदा ई यादि रखो, रोज़ सुबुह जो उथी करे कि मां सर्व बंधननि सां मुक्त आत्मा आहियां। ये जेतिरो ताईं सुमान मन में पक्को कंदा रहंदासीं न, ओतिरो सुठा असांजा बंधन छुटदा वेंदा। मां बाबा जी हर श्रीमत खे पंहिंजे जीवन में धारण करण वारी आत्मा आहियां। त संकल्प करे ॾिसो, रोज घड़ी घड़ी रोटी खायो, कम करो, मां बाबा जी हर श्रीमत के जीवन में धारण करण वारी आत्मा आहियां। इन समाननि जी घड़ी घड़ी प्रैक्टिस कंदा न, जल्दी जल्दी तव्हां बाबा जी हर श्रीमत के पालन करे हली सघंदा आहियो। कई समझदा आहिनि बाप दादा हटाईंदो या समय प्रमाण असांजा बंधन हटदा, परंतु ईअं न समझणो।
हाणे त समय नज़दीक अची पहुची वियो आहे, जंहिंमें अगरि ढीलो पुरुषारत रहियो त पुरुषारत जो समय हथ खां खोई निकिरी वेंदो। ॾिसो, साकार बाबा जो पाठ खत्म, अव्यक्त बाबा जो पाठ, हाणे असांखे समय मिलियो पुरुषारत जो। हाणे बि अगरि असां पुरुषारत न कंदासीं त इहो समय बि हली वेंदो। हाणे बाबा समय अनुसार छा थो चए, हाणे त हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु श्वास, मालूम अथव केतिरा श्वास हलंदा आहिनि, अनगिनत हलंदा आहिनि न, त हिकु हिकु श्वास, हिकु हिकु सेकेंड सफल थियणो खपे। ये धारणा कीअं, ये धारणा भी पक्की असां करे सघंदा आहियूं। कीअं? तव्हां संकल्प करो, मां कहिड़ी आत्मा आहियां, मां हिकु हिकु श्वास, हिकु हिकु सेकेंड सफल करण वारी आत्मा आहियां। त जेके भी धारणा तव्हांखे पक्की करणी आहे न, वो घड़ी घड़ी मन में यादि रखो, मां कहिड़ी आत्मा आहियां, मां हिकु हिकु श्वास, हिकु हिकु समय सेकेंड सफल करण वारी आत्मा आहियां। बाबा खां किरनियूं वठंदा रहो, पोइ ॾिसो कीअं जल्दी जल्दी तव्हांजे अंदरि वो धारणा थींदी थी वञे। त बाबा चवनि था हाणे अहिड़ो समय अगरि कुझु बि अलबेलोपन रहियो त जीअं कई ॿारनि साकार मदर मिलन जो सौभाग्य गवाए छॾियो, हूअं ई पुरुषारत जे सौभाग्य जो समय बि हथ मां निकिरी वेंदो। इन करे पहिरियों खां ई बाबा ॿुधाइनि था कि पुरुषारत सां स्नेह रखी करे पुरुषारत खे अॻियां वधायो। त बाबा चई मां वतन में वेठो वेठो सॼो खेल ॾिसंदो रहंदो। जेको ॿार बाबा खे यादि करे हलंदो न, चाहे गृहस्थी में हुजे चाहे बाबा जे सेंटर ते, बाबा सभिनि खे मथां ॾिसंदा रहंदा आहिनि। बाबा चए थो तव्हां बि अगरि अव्यक्त स्थिति में स्थित थी करे मथे मुंहं वटि अची ॾिसो न त ॾाढो मज़ो ईंदो। ॾाढा रमणीक खेल ॿारनि जो बाबा ॾिसंदो रहंदो सॼो ॾींहुं। छोकी बाबा जा ॿार त पूरे विश्व में आहिनि, काथे न काथे, कॾहिं सुबुह थींदो हूंदो, कॾहिं शाम, कॾहिं राति, सभु ॿारनि खे बाबा ॾिसंदो रहंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां बि ॾिसंदव त तव्हांखे बि ॾाढो लॻंदो रमणीक। अगरि पंहिंजी ऊची अवस्था में स्थित थी करे ॾिसंदव न त तव्हां ख़ुदि जे ऐं ॿियनि जे खेलनि खे ॾिसी सघंदा आहियो कि असां सभु छा था करूं। बाप दादा त ॾिसंदा रहंदा आहिनि, हसी जो खेल हूंदो आहे। वॾा वॾा महारथी, हाणे बाबा खेल जे बारे में ॿुधाए थो कि वॾा वॾा जो बाबा जा महारथी ॿार आहिनि न, जेका क्लास मुरली कराईंदा आहिनि, उहे शेर खां न ॾिसंदा आहिनि, वॾी वॾी परिस्थिति खां न ॾिसंदा आहिनि, मगर चीटी खां ॾिसी वेंदा। बाबा जो महारथी ॿार आहिनि न, बाबा उन्हनि जो खेल ॾिसी उन्हनि जे बारे में ॿुधाए थो कि वॾी वॾी ॻाल्हियुनि खां न ॾिसंदा आहिनि, लेकिन चीटी खां ॾिसी वेंदा। शेर सां ॾाढो सहज मुक़ाबिलो करे छॾंदा आहिनि, लेकिन चीटी खे कुचलण जो तरीक़ो न ॼाणंदा आहिनि। इहा आहे महारथियुनि जो खेल। पोइ बाबा घोड़े सवार जे बारे में ॿुधाए थो। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजा 3 प्रकार जा ॿार आहिनि, महारथी, घोड़े सवार, प्यादा। त महारथी त चीटी खां ॾिसंदा आहिनि, शेर सां न ॾिसंदा आहिनि, इहे खेल बाबा ॾिसंदा आहिनि। जो घोड़े सवार जो बाबा ॿुधाइनि था, घोड़े सवार वारा ॿार छा कंदा आहिनि त कंहिंजा वो गैलप कंदा आहिनि। घोड़े सवार जो बि खेल ॾिठई बाबा। महारथियुनि जो त ॿुधाई, घोड़े सवार आहे न, उन्हनि जी हिम्मत उत्साह, उन्हनि जी हिम्मत उत्साह ॾाढो हूंदो आहे। पुरुषारत में कदम बि अॻियां वधाईंदा आहिनि, लेकिन गैलप कंदे कंदे पोइ कंहिं फिसली वेंदा आहिनि। त बाबा चई फिसलंदा बि न आहिनि, किरंदा बि न आहिनि, थकंदा बि न आहिनि, अथक बि आहिनि, हलंदा बि ॾाढो सुठो आहिनि। लेकिन घोड़े सवार वारा ॿार छा कंदा आहिनि, जो मार्ग जी 3 सिनरियूं हूंदियूं न, उन्हनि में आकर्षित थी वेंदा, पंहिंजे पुरुषारत खे हलाईंदा बि रहंदा आहिनि, लेकिन उन्हनि जा न हेॾे होॾे ॾिसण जो संस्कार ॾाढो हूंदो आहे। इहे छा थो करे, इहो कीअं थो करे, मां बि हीअं करां, रीस कनि। त घोड़े सवार वारा छा कंदा आहिनि, रीस कंदा आहिनि। त घोड़े सवारनि में ॾिसण जो आकर्षण हूंदो आहे।
प्यादनि जी हिक हसी जी ॻाल्हि बाबा ॿुधाई। हाणे प्यादा ॿार छा कंदा आहिनि, बाबा उन्हनि जो खेल था ॿुधाइनि। उहे छा कंदा आहिनि, हूंदी ॾाढी नंढी ॻाल्हि आहे, लेकिन नंढी ॻाल्हि खे वॾो पहाड़ जहिड़ो ठाहे छॾियो। पहाड़ खे रुई न ठाहींदा आहिनि, पहाड़ खे राई न ठाहींदा आहिनि, राई खे पहाड़ ठाही वो खुद परेशान थी वेंदा आहिनि। आई कुछ बि न ॻाल्हि, उन्हनि खे वॾो ठाहे छॾींदा आहिनि। ऊंचो ऊंचो ॾिसण जी हिम्मत हूंदी आहे। वो भी वर्तमान समय जो भी 3 प्रकार जा ॿार आहिनि, उन्हनि में अधु क्वालिटी अहिड़ी आहे जो पंहिंजे खे कुझु बदिलनि था। हिन करे पोइ बि बाप दादा हर्षित थींदा आहिनि। उन्हनि जी हिम्मत उल्लास कदम अॻियां वधंदो उहो ॾिसी करे हर हिक सां बाबा पुछनि था। हाणे असांखे बाबा चवनि था चेक करो कि मां महारथी आहियां, घोड़े सवार आहियां या प्यादो आहियां। तो चेक करे पोइ खुद खे असांखे परिवर्तन करणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।